सवाल कयो आहे मोहम्मद जत, उहो त चए त ॾाढ़ी जा ख़त झलण घुर्जनि या न। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जेकॾहिं ॾाढ़ी मुठ खां वधीक थी वई आहे चारी तरफ़नि खां त उनखे कटणु ऐं उनखे दुरुस्त करणु ठाहिणु जाइज़ आहे, इन में को बि हर्ज न आहे। जीअं सुनन अबी दाऊद जे अंदरि हदीस मुबारक आहे त इब्न सालिम रज़ियल्लाहु ताला अन्हु थो चए, उन चयो त रईतो इब्न उमर यक़बिदु अला लिहियतिही फयक़तउ मा ज़ाद अलल कफ़े। हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा पंहिंजी ॾाढ़ी मुबारक खे वठंदा हुया ऐं जेके मुठ खां वधीक वार थी वेंदा हुया त उन्हनि खे कटे छॾींदा हुया। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त ॾाढ़ी जा ख़त वठणु जाइज़ आहे, करे सघिजे थो, पर ॾाढ़ी मुठ हुजणु ज़रूरी आहे, उन खां घटि नाजाइज़ आहे। अल्लाहु आलम बिस्सवाब।